सिंधड़ी हाई स्कूल में 8 वॻे खां पोइ ईंदड़ शागिर्दनि जी एंट्री बंदि कई वई आहे, जंहिं ख़िलाफ़ शागिर्दनि मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। एहतिजाज कंदड़ शागिर्दनि जो चवणो हो त हू परे खां अचनि था। उस्ताद 8 वॻे खां पोइ ईंदड़नि खे स्कूल में दाख़िल थियण नथा ॾियनि। वकील फयाज़ शर जो चवणो आहे त स्कूल जा दरवाज़ा बंदि करे शागिर्दनि जी तालीम तबाह कई पई वञे। शागिर्दनि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। सिंधड़ी हाई स्कूल में 8 वॻे खां पोइ ईंदड़ शागिर्दनि जी एंट्री बंदि कई वई आहे, जंहिं ख़िलाफ़ शागिर्दनि मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। आगाह कई पिया खे एहतिजाज कंदड़ शागिर्दनि जो चवणो हो त हू परे खां अचनि था। उस्ताद 8 वॻे खां पोइ ईंदड़नि खे स्कूल में दाख़िल थियण नथा ॾियनि। वकील फयाज़ शर जो चवणो हो त स्कूल जा दरवाज़ा बंदि करे शागिर्दनि जी तालीम तबाह कई पई वञे। शागिर्दनि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। सिंधड़ी हाई स्कूल में 8 वॻे खां पोइ ईंदड़ शागिर्दनि जी एंट्री बंदि कई वई आहे, जंहिं ख़िलाफ़ शागिर्दनि मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। एहतिजाज कंदड़ शागिर्दनि जो चवणो हो त हू परे खां अचनि था। उस्ताद 8 वॻे खां पोइ ईंदड़नि खे स्कूल में दाख़िल थियण नथा ॾियनि। वकील फयाज़ शर जो चवणो हो त स्कूल जा दरवाज़ा बंदि करे शागिर्दनि जी तालीम तबाह कई वई आहे। शागिर्दनि मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो। सिंधड़ी हाई स्कूल में 8 वॻे खां पोइ ईंदड़ शागिर्दनि जी एंट्री बंदि कई वई आहे, जंहिं ख़िलाफ़ शागिर्दनि मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। एहतिजाज कंदड़ शागिर्दनि जो चवणो हो त हू परे खां अचनि था। उस्ताद 8 वॻे खां पोइ ईंदड़नि खे स्कूल में दाख़िल थियण नथा ॾियनि। वकील फयाज़ शर जो चवणो हो त स्कूल जा दरवाज़ा बंदि करे शागिर्दनि जी तालीम तबाह कई वञे। शागिर्दनि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। सिंधड़ी हाई स्कूल में 8 वॻे खां पोइ ईंदड़ शागिर्दनि जी एंट्री बंदि कई वई आहे, जंहिं ख़िलाफ़ शागिर्दनि मुज़ाहिरो करे धरणो आहे। एहतिजाज कंदड़ शागिर्दनि जो चवणो हो त हू परे खां अचनि था। उस्ताद 8 वॻे खां पोइ ईंदड़नि खे स्कूल में दाख़िल थियण नथा ॾियनि। तफ़सील मलकनासी सन टीवी न्यूज़ रिपोर्टर मंजूर शेर खान जी। मंजूर, आगाह कजो। स्कूल सिंधड़ी जे उस्तादनि पारां शागिर्दनि लाइ दरवाज़ा बंदि करण ख़िलाफ़ शागिर्दनि पारां सांगड़ मीरपुर ख़ास रोड ब्लॉक करे छॾियो। उन्हनि जो चवणु हो त उस्तादनि पारां 8 वॻे खां पोइ स्कूल में एंट्री बंदि करे छॾी आहे। असीं परे खां अचूं था। स्कूल जो मुख्य गेट उस्तादनि पारां बंदि कयो वियो आहे। उन्हनि वधीक चयो त तइलीम गाह जा दरवाज़ा जेको आहे शागिर्दनि लाइ बंदि करे उस्ताद कहिड़ो पैगाम ॾियनि था। हिकु त शागिर्द जेके आहिनि से परे खां अचनि था, उन्हनि लाइ दरवाज़ा बंदि करणु सुठो अमल न आहे। अहिड़ो इज़हार वकील फयाज़ शर पारां सन टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे कयो। उन खां शागिर्दनि जो इहो चवणु हो त असां सां इंसाफ़ कयो वञे। असीं इल्मु हासिल करण लाइ अचूं था। असां सां अहिड़ी उस्तादनि जो रवैयो जो नोटिस वरितो वञे। उन्हनि जो वधीक चवणु हो त असां काफ़ी परे खां अचूं था, जंहिंजे करे जेको आहे स्कूल में लेट पहुचूं था, जंहिंजे करे उस्ताद जेको मेन गेट आहे उहो बंदि करे छॾींदा आहिनि, जंहिंजे करे जेको आहे सो असांखे मुश्किलात खे मुंहुं ॾियणो थो पए। हुननि वज़ीर तइलीम सरदार शाह खां गुज़ारिश कई आहे त जेको आहे सो उस्तादनि जे अहिड़े रवैये जो नोटिस वरितो वञे। ठीकु आहे, महिरबानी अवां जी मंजूर आगाह करण लाइ।